बावजूद भी पेटियाला सिटी ऐं तालके लाड़काणे उन समूरे ॾाढाईअ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ जमहूरी हक़ रखंदे पंहिंजो एहतजाज ऐं अलामती बुख हड़ताल खे जारी रखियो, पर कंहिं बि क़िस्म जो इंसाफ़ पले पइजी न सघियो। जॾहिं त तारीख़ 28 दिसंबर ते जिनाबाग में प्रेस क्लब लाड़काणे में जारी अलामती बुख हड़ताली कैंप ते सूबाई वज़ीर सरदार सुहेल अनवर ख़ान सियाल साहब जो नंढो भाउ तारिक अनवर ख़ान सियाल साहब हली आयो ऐं कैंप ते वेही वाइदो कयो त तव्हां बुख हड़ताली कैंप ख़तमु कयो, मां तव्हांजा समूरा मसइला 2 ॾींहंनि जे अंदरि हल कराईंदुसि। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां अवां सहाफ़ी दोस्तनि खे बि ॼाण आहे। अहिड़नि वाइदनि ऐं ख़ातिरुनि बाबति असां पंहिंजी बुख हड़ताली कैंप खे मुअतल करे मसइलनि जे हल जो इंतज़ारु कयोसीं, पर 28 दिसंबर 2020 खां अॼु तारीख़ ताईं 10 फेबरवरी 2021 ताईं लॻभॻि 1.5 महीनो गुज़री चुको आहे, पर मसइला हल करण बजाए बिना कंहिं सबब जे इंतकामी कार्रवायूं जारी रखंदे वधीक 2 हेडमास्टरनि खे बदिलियुनि ते बंदिश हुअण बावजूद बि हटायो वियो आहे। असीं सम्झूं था त लाड़काणे जे तालीमी इदारनि में वेठल ऑफिसर शाहीअ जे मथां सियासी माण्हुनि जो हक़ आहे, जेकी लाड़काणे जे तालीमी इदारनि ऐं उस्तादनि जा मसइला हल करण बदिरां उस्तादनि मथां कूड़ा ऐं मन घड़त इल्ज़ाम मणे उन्हनि खे सस्पेंड कराए अफरा तफरी जो माहौल पैदा करे बहितर हलंदड़ तालीमी निज़ाम खे बिगाड़ण जी कोशिशि कई पई वञे। न सिर्फ़ु एतिरो, पर उन्हनि जूं पघारूं बंदि करायूं पयूं वञनि। सियासी आशीर्वाद तहत लाड़काणे तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी जे 17 स्केल जे पोस्ट ते नॉन गज़ेटेड 16 स्केल जो HST गैर कानूनी इंचार्ज मुमताज़ अली सुमरो अटकल 6 सालनि जे अरसे खां वेठल आहे, जेको मसइलनि खे हल करण बदिरां मसइलनि खे उलझाए रहियो आहे ऐं इक़्तिदारी धुर जे सियासी माण्हुनि ताईं पहुता आहियूं, पर कंहिं बि क़िस्म जी फ़रियाद न ॿुधी वई आहे। 14 उस्ताद सस्पेंड आहियूं ऐं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल डी मदरसा लाड़काणो जे हेडमास्टर मोहतरम एजाज़ अली पठान खे इंसाफ़ त न मिली सघियो, पर संदसि पघार बि गैर कानूनी तौर गुज़िरियल 2 महीननि खां बंदि आहे ऐं ऑफिसर शाहीअ जे मिली भगत सम्झूं था, जेकी पेटियाला सिटी ऐं तालके लाड़काणे जे उहिदेदारनि ऐं उन्हनि जे वोंदरनि खे ॼाणी वाणी तंग करे उन्हनि खां इंतकाम वठी रहिया आहिनि। अॼु असीं तव्हांजे तावन सां प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए पंहिंजो समूरो केस रखी तारीख़ 12 फेबरवरी 2021 बरोज़ जुमे खां ॿिए मरहले में ऑफिसर शाही ख़िलाफ़ समूरनि मसइलनि जे हल ताईं स्कूल टाइम खां बाद एहतजाज ऐं अलामती बुख हड़ताल जो ऐलान करियूं था। उस्तादनि मां पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी बि साथ निभायो आहे ऐं हींअर बि तव्हां मां हिकु वॻे खां 2 वॻे जेकॾहिं अञा बि असांजो मसइलो हल नथो थिए त असां ॿियो हले वेंदासीं ऐं इक़्तिदारी धुर जे सियासी माण्हुनि ताईं पहुता आहियूं, पर कंहिं बि क़िस्म जी फ़रियाद न ॿुधी वई आहे। 14 उस्ताद सस्पेंड आहियूं ऐं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल डी मदरसा लाड़काणो जे हेडमास्टर मोहतरम एजाज़ अली पठान खे इंसाफ़ त न मिली सघियो, पर संदसि पघार बि गैर कानूनी तौर गुज़िरियल 2 महीननि खां बंदि आहे, जंहिं सबब करे प्राइमरी उस्ताद जा बचा फाका कशी काटण ते मजबूर आहिनि। पेटियाला जी इलेक्शन बाद शुरू कयल हिन सिलसिले खे असां कुझु सियासी माण्हुनि ऐं ऑफिसर शाहीअ जे मिली भगत सम्झूं था, जेकी पेटियाला सिटी ऐं तालके लाड़काणे जे उहिदेदारनि ऐं उन्हनि जे वोंदरनि खे ॼाणी वाणी तंग करे उन्हनि खां इंतकाम वठी रहिया आहिनि। अॼु असीं तव्हांजे तावन सां प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए पंहिंजो समूरो केस रखी तारीख़ 12 फेबरवरी 2021 बरोज़ जुमे खां ॿिए मरहले में ऑफिसर शाही ख़िलाफ़ समूरनि मसइलनि जे हल ताईं स्कूल टाइम खां बाद एहतजाज ऐं अलामती बुख हड़ताल जो ऐलान करियूं था। असीं लाड़काणे जे चूंडल MLA ऐं चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब ऐं सूबाई वज़ीर तालीम सईद गनी साहब खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त बदिलियुनि ते बंदिश हूंदे थियल गैर कानूनी आर्डर कैंसिल कया वञनि
ऐं मुअतल कयल उस्तादनि खे बहाल करे साॻियुनि जायुनि ते मुक़ररु करे उस्तादनि मां पकड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। तव्हां सभिनी दोस्तनि बि वॾी साथ निभायो आहे ऐं हींअर बि तव्हां मां अञा असांजो मसइलो हल नथो थिए, असां ॿियो वेंदासीं।